जी नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी पारां वधायल एल्फियन ख़िलाफ़ अवामी पूरी तहरीक तरफ़ां मकली में एहतियाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त इन सिलसिले में कारकुननि खां उन जे अॻुवाणनि खां ऐं शागिर्दनि खां मालूम करियूं त हो वधायल एल्फियन जे हवाले सां छा था। इल्म दुश्मन सब दस्तूर, तालीम दुश्मन सब दस्तूर। सिंध जी सरकार हुआ बि सिंध दुश्मन सरकार साबित थी आहे सभिनी हवालनि सां। सिंध जा वसीला बि आहिनि फुराया, सिंधी क़ौम जो मुस्तक़बिल त दाव ते लॻायो आहिनि, पर सिंध जे नौजवाननि ऐं शागिर्दनि सां जंहिं अंदाज़ सां ही ट्रीट कयो पियो वञे, जेके पॉलिसियूं आंदियूं पियूं वञनि, जंहिं अंदाज़ सां तालीम खे ही कमर्शलाइज़ करणु चाहिनि था। ही सरकारी इदारा आहिनि, हिननि खे तालीम मुफ़्त ॾियणु घुरिजे। मुफ़्त नथा ॾेई सघो त रीज़नेबल हुजणु खपे, मुनासिबु हुजणु खपे। ही कारून जा खज़ाना भरे पाण त ॿाहिरिनि मुल्कनि में पंहिंजे औलाद खे पढ़ाइनि था। हिननि खे ख़बर न आहे त हिननि जो हिकिड़ो पुटु, हिकिड़ी धीउ जॾहिं ॿाहिरिनि इदारनि में पढ़े थी, ॿाहिरिनि मुल्कनि में पढ़े थी, त केतिरो ख़र्चु खाए थी। ही उहे समूरा जेके असासा आहिनि, उहे समूरा जेकॾहिं सिंध जे माण्हुनि ते, सिंध जे यूनिवर्सिटियुनि ते, सिंध जे तालीमी इदारनि ते ख़र्चु कनि, जेके ही कारो नाणो बणाए ऐं ही ॿाहिरिनि मुल्कनि में पंहिंजा महल ऐं माड़ियूं ठाहे वेठा आहिनि, ही वॾेर को राज आहे। ही चाहिनि था ग़रीब जो ॿारु न पढ़े, ग़रीब तबिको जेको आहे उहो तालीम खां महरूम थिए। ही अवामी पोरियत तहरीक सम्झे थी त सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे पोरियत क्लास खे, सिंध जे पोरियत तबिके खे तालीम खां परे रखे, पोरियत शागिर्दनि खे तालीम खां परे रखे। ही उन्हनि खां हिकिड़ो मुस्तक़बिल, हुननि जो रोज़गार, समूरी हिकिड़ी उमेद, हिकिड़ो आसरो, हिन दुनिया में जीअण जो जेको हक़ु आहे, इज़त भरे अंदाज़ सां जीअण जो हक़ु जेको आहे, उहो खसण जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं हिन साज़िश खे असीं नाकाम बणाईंदासूं। अदा हींअर तमामु इहो हिकिड़ो हार्ट इशू आहे सॼी सिंध में, ऐं गुज़िरियल 2 सालनि खां सॼी दुनिया में जेका वबा जी लहर आहे, इन में माण्हू सभु इकॉनमी वही रही आहे, माण्हू सभु परेशान, सॼो सिस्टम तबाह थी वियो आहे। पर पाण ख़ासि करे सिंध जो जेको पढ़ाई वारो सिस्टम आहे, उहो सफ़ा वही रहियो आहे। पढ़ाई सम्झो त न हुजण जे बराबरि आहे। जेके माण्हू अफोर्ड करे सघनि था, उन्हनि जा ॿार ॿाहिरि जे यूनिवर्सिटियुनि में हायर एजुकेशन वठण जे लाइ ॿाहिरि जी यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था। प्राइवेट यूनिवर्सिटियूं तमामु हिते घणियूं आहिनि, एक्सपेंसिव बि आहिनि, पर वॾी हिकिड़ी रेंज आहे, वॾो कारोबार आहे, माफ़िया आहे। एजुकेशन ख़ुदि हिकिड़ी सॼी माफ़िया थी वई आहे। तंहिंमें जेको पैसो अफोर्ड करे सघे थो, जंहिं वटि कारो पैसो आहे, उहो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए थो, ॿाहिरि बि कढे थो। हाणे असांजो 90-80% जो ग़रीब तबिको आहे, उहो यूनिवर्सिटी में बि न वञी सघे छा? हाणे इन क़िस्म जूं फ़ियूं रखी उन्हनि खे इन ॻोठनि ताईं इन तालीम, हिकिड़ो त तालीम तबाह थी वई आहे, अञा वेतर उन्हनि खे एॾो पुठिते धुकियो वियो आहे। ॿारनि में तमामु घणी फ्रस्ट्रेशन आहे। असीं सॼे नौजवान नस्ल सां गॾु आहियूं। जेका बि शागिर्दनि जा हे सभु दस्तूर निकिता आहिनि, उन्हनि खे नामंज़ूर था करियूं, जंहिंमें शागिर्दनि खे ॻाटे टोड़ फ़ियूं करे उन्हनि खे उन डिप्रेशन जो मरीज़ कयो पियो वञे, उन्हनि खे रोडनि रस्तनि ते आणे उन्हनि खे मजबूर कयो पियो वञे। जेका 2 सालनि खां कोरोना जी वबा हलाए उन्हनि जी तालीम खे ख़तमु कयो आहे, असांजे नौजवान नस्ल जेको तबाह थी रहियो आहे। ऐं हाणे वरी उन्हनि खे ॻाटे टोड़ फ़ियूं ॾेई उन्हनि खे मजबूर कयो पियो वञे, ख़ुदकुशियुनि जी राह ते मजबूर कयो पियो वञे। हीअ तमामु ग़लति आहे। असीं उन जी मज़म्मत करियूं था। हे सभु दस्तूर जेका बि तालीम जा आहिनि, सभु नामंज़ूर आहिनि। इहा असांजी ॿारहाड़ी जे नौजवान सां सरासर नाइंसाफ़ी आहे, बेवाजिबी आहे। छो त उहे ॿारनि जो इहो हिकिड़ी उमेदु आहे जिते अची उहो पंहिंजो इल्मु पिराइनि था ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी, इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था। पर हींअर जॾहिं 2 सालनि में एॾे लॉकडाउन जे करे का मज़दूरी बि कोन करे सघिया आहिनि माण्हू, जॾहिं माण्हुनि वटि पैसो ई कोन्हे, कुझु कोन्हे, तॾहिं इहे जेके नौजवान जेके आहिनि, अलाए कहिड़े नमूने सां कुझु पैसा गॾु करे पढ़ण जी कोशिशि कनि था, त उन्हनि खां इहो हक़ु खसियो थो वञिजे। 80-90% त ॿारहाड़ी जा ॿार हूंदा आहिनि यूनिवर्सिटियुनि में। असीं त चऊं था त उन्हनि खे मुफ़्त तालीम ॾिनी वञे, उन्हनि जी फ़ियूं माफ़ु कयूं वञनि। सिंध यूनिवर्सिटी जे इन क़दम खे असीं रिजेक्ट कयूं था ऐं इहो मुतालबो कयूं था त शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। ग़रीब शागिर्द खां पढ़ण जो ऐं जीअण जो हक़ु खसण जो कंहिंजो बि राइट न आहे। कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट जेका आहे उनखे इहो करणु खपे। हाँ, त हीअ जेका कॉन्स्टिट्यूशन जी वायलेशन थी आहे, फीस में वधारो अगेंस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, छाकाणि त असांजो इहो राइट आहे, राइट टू एजुकेशन जे तहत असांखे इहो राइट मिलियलु आहे। बहरहाल असांजो इहो मुतालबो आहे अवामी पोरियत तहरीक जे तरफ़ां त हीअ जेके फ़ीसूं वधायूं वियूं आहिनि, इहो ज़ालमाणो, तशदुदाणो, इहो क़दम वापसि वरितो वञे ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे रिलीफ ॾिनो वञे। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे हवाले सां जेका वधाई वई आहे, इहा स्टूडेंट सां ज़्यादती आहे। हिकिड़ी साज़िश आहे त ग़रीब ऐं हारी जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे यूनिवर्सिटी खां, उन्हनि खे तालीम खां, शऊर खां परे रखण जी हिकिड़ी साज़िश आहे। ऐं असांजो मुतालबो आहे त इहा जेके फ़ी वधाई आहे उनखे घटाई वञे या मुकमल तौर ते ख़तमु कई वञे। जी नाज़रीन, अवामी पोरियत तहरीक पारां मकली में एहतियाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं एहतियाजी मुज़ाहिरे जे सिलसिले में शिरकत कंदड़ जो मुतालबो कयो आहे त सिंध
यूनिवर्सिटी तरफ़ां जेके वधायल फ़ियूं आहिनि उहे शागिर्दनि जे हवाले सां घाटे टोड़े फ़ियूं आहिनि उन फ़ीन जे करे शागिर्दनि खे ख़ासि करे माइटनि खे सख़्तु तकलीफ़ुनि जो परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सिंध यूनिवर्सिटी पारां वधायल फ़ियूं घटायूं वञनि। कैमरामैन AB शोरो सां गॾु इस्माइल मेमन, टाइम न्यूज़ ठटो। इल्म दुश्मन सब दस्तूर।